मिठियाणी वेझो बचाव बंद भरिसां मंगली मोरी वटि कखावन घर में रहंदड़ फ़क़ीर भट्टी बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि जो एहतजाज मुज़ाहिरो नारेबाज़ी मुज़ाहिरे जी अॻवानी बशीरा भट्टी, राजा भट्टी, मोमिन भट्टी, अलावा भट्टी करे रहिया हुआ। इन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे रोईंदे चयो त व्याजिन सतान पवर असांजे भाणेजे फ़क़ीर असगर भट्टी खे 1 लख रुपया व्याज ते ॾिनो हो, जंहिंखां पोइ असां सभु गॾिजी घर जो प्लेटूं ऐं सामान विकिरो करे उनखे 3 लख रुपया वापसि कया, लेकिन हुन जे चवणु आहे त मूंखे अञा बि 20 लख ॾियो। हुन वधीक चयो त असां पोइ त खार ठाहे विकिरो करे गुज़र सफ़र कंदा आहियूं ऐं सदाईं फ़ाक़ाकशी जो शिकार हूंदा आहियूं, पर हिन वक़्तु सुबुह शाम व्याजी सतार पवर पाण सां गॾु हथियार बंद साण करे असांजे घरनि में घिड़ी मर्दनि औरतुनि ते गारगंद करे थो, मारण जी धमकी ॾिए थो। अॼु बि सतार पवर बिना जवाज़ फ़क़ीर राजा भट्टी के शहर में सरेआम तशदुद जो निशानो बणायो, जॾहिं त फ़क़ीर असगर भट्टी हिन जो ख़ौफ़ खां बचण समेत मुंहुं करे हलियो वियो। ॿिए पासे हुननि SSP नशो फ़िरोज़ इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जे अॻवाननि खे अपील कंदे चयो त ख़ुदा असांखे व्याजी सतार पवर जे ज़ुल्मनि खां बचाए वञी, असांखे कुझु बि थियो त हुन जो ज़िम्मेवार सतार पवर हूंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।